बुरी खबर आ नवाब वरी केड़ी बुरी खबर इहा है त हो जेको परू आ न परू ॿुधई उन सतीअ खे ॾाढो मारियो आहे ऐं ख़बर पई आहे त शादी जेका हुनजी आहे न उहा नज़रूअ सां थो कराए। हा मोलाई आखिर तुंहिंजो छा थींदो? आखिर सरताज के छो मारियो आहे परू? सोटा सरताज मूंसां रस्ते में मिली हुई, शायदि कंहिं ॾिसी वरितो हूंदो, कंहिं न कंहिं परूअ खे भरियो हूंदो, तॾहिं विड़ियो हूंदुसि। पोइ हाणे छा थींदो? सरती जी शादी नज़रूअ सां? न मौलाई न, मां ईअं कोन करणु ॾींदुमि। चरियो आहे सोट, चरियो आहे तूं। जेके असांजे खून जा प्यासा था घुमनि था, छा उहे असां सां खून जा रिश्ता कंदा? न सोट न, मां ईअं थियणु कॾहिं बि न ॾींदुसि जो वरी असांजे नंगनि जा फ़ैसिला वॾेरनि जे वॾनि कोटनि में थियनि, वरी असांखे उन जे बदिले में लाश मिलनि। मूंखे इहो क़बूल न आहे। मां पंहिंजो प्यार तव्हांजे मथां घोरियो सोट, घोरियो। न मौलाई न, मरी त वेंदासीं पर इन्हनि खे बि कोन छॾींदासीं। परेशान आ खैर ताई तार छाए पुत्र? वो परू आ न परू, हां उन्ने सतीअ खे ॾाढी मार ॾिनी आहे ऐं चए थो त तुंहिंजी शादी में नज़रूअ सां कराईंदो। मां मोलाई खे पाणींदमि, पोइ जेको थियो उहो ॾिठो वेंदो। चाची, असां पंहिंजा ॾंड ॾोह भरियासीं, दरपदराई जी ज़िंदगी गुज़ारीसीं, पोइ बि उन्हनि जे अंदरि में उहे नफ़रतूं न वयूं। उहे असांजे रत जा दुश्मन थिया था घुमनि। उहे कॾहिं बि पाण सां रिश्तो कोन कंदा। जीअं असां मरियम खे विसारे छॾियो आहे, तव्हां बि ईअं ई सरताज खे विसारे छॾियो। सरताज ऐं मुंहिंजो हाणे रिश्तो नातो कोई न रहियो आहे। ईअं न चओ पुट, ईअं न चओ। तव्हां वरी छा था चाहियो पिया त वरी असांजी इज़तनि जा फ़ैसिला वॾेरनि जे वॾनि कोटनि में थियनि? मां अहिड़ो क़दम न खणंदुमि कॾहिं बि, ऐं अहिड़ो कमु कोई बि न करणु ॾींदुमि हिन घर में। अॼु खां पोइ सरताज खे विसारे छॾियो हिन घर में। अदा मोलाई, मूंखे पूरी पक आहे त सरती तोसां प्यार कंदी आहे ऐं तोखां सवा कॾहिं अहिड़ो ग़लति कमु कंदी कोन। न दीशा दादी न, मां अहिड़ो कोई बि ग़लति क़दम न खणंदुमि जंहिंमें वरी असांजे रिश्तनि में नफ़रतूं पैदा थियनि। नफ़रतूं पैदा थियनि।